नासिर फंक्शन लीग मकानी इदारनि जे नए तकबंदियुनि खे रद्द करे छॾियो आहे। अख़बारनि जो चवणु आहे त यूनियन काउंसिलनि ऐं टाउन कमेटियुनि जूं नए सिर तकबंदियूं कयूं वञनि, ॿी सूरत में एहतजाज शुरू कयो वेंदो। उन हवाले सां फंक्शन लीग जे अख़बारनि धरती न्यूज़ पेशगंज जे रिपोर्टर बासित चांग सां वीचार वंडिया आहिनि। हमेशा वांगुरु जेका रेवेन्यू डिपार्टमेंट आहे उहा वंगार वही आहे ऐं उन्हनि जेको आहे सो ग़लति तरीक़े सां जेको आहे सो इहो सिलसिलो कयो आहे ऐं जेको आहे सो उन्हनि मिसगाइड कयो आहे ECP खे। तव्हांजो जेको SDM साहब आहे उहो बिल्कुलु नासमझ माण्हू आहे, जंहिंखे का ख़बर न आहे। उन्हनि जेके आहिनि से वॾेरनि जे बंगलनि में बि प्रोपोज़ल ठाहे ऐं सबमिट कराया आहिनि इलेक्शन कमीशन खे, ऐं इलेक्शन कमीशन बग़ैर सोचे सम्झी जेको आहे सो हुया जेका आहे सा डिलिमिटेशन कई आहे। असीं इन जे ख़िलाफ़ जेको आहे सो पहिरियां इलेक्शन कमीशन जो दर खड़काईंदासीं, बाबा हे जस्टिफाई त करे जो तव्हां कहिड़े तरीक़े सां जेको आहे सो कयो आहे, ऐं उन खां पोइ जेको आहे ज़ाहिरी आहे असीं कोर्ट में वेंदासीं फॉर द सेक ऑफ पीपल्स ऑफ फैज़गंज। ही जेके तक ठहिया आहिनि यानी मज़ो जीअं पंहिंजो लोकल गवर्नमेंट जो कंसेप्ट हूंदो आहे त घर जे दरवाजे ते सहूलियत पहुचे, पर ही घर जे दरवाजे बजाय 50-50 किलोमीटर में उहा जगह पखेड़ा यूनियन काउंसिल जी उहा उन शइ खे ई ख़तमु करे थी छॾे त घर जे दरवाजे ते असांखे सहूलियत मिलंदी। ऐं असां सभई हिन ते बिल्कुलु अपीलूं विझंदासीं, इलेक्शन कमीशन में वेंदासीं ऐं हाई कोर्ट ताईं बि इनशाला वेंदासीं। हिते आवाम सां वॾी ज्यादती थी आहे। हिकिड़ी यूनियन काउंसिल 50 किलोमीटर ते जेका डिघी मुश्तमिल आहे 50 किलोमीटर ते, का 45 किलोमीटर न मुश्तमिल आहे। कंहिंजो वार्ड मुंहिंजी पंहिंजो घर यूसी मुंहिंजे 4 यूसियुनि में डिस्ट्रीब्यूट कयो अथनि। ज्यादती कई अथनि माण्हुनि सां, माण्हुनि खे तकलीफ़ ॾियण जो आहे ऐं हिननि पंहिंजी मनपसंद तरीक़नि सां इहो हलायो आहे, जेको इंशाअल्लाह ताला असां कानूनी कार्रवाई कंदासीं हिन ते। जे असांखे रोडनि ते अचणो पियो त असां रोडनि ते वेंदासीं। इहो फ़ैसिलो असांखे मंज़ूर न आहे।